साथियों दोस्तों अज अस ज़िंदगी जा 5 अड़ा उसूल सिखंदासीं, अड़ा सीक्रेट सिखंदासीं जिन जे ज़रिए असां हर वक्त खुश रही सघूं था ऐं सेहतमंद रही सघूं था। ही उहे 5 उसूल आहिनि जेके तव्हांखे हर वक्त खुश रखंदा। उन्हनि में पहिरियों जेको सो सीक्रेट जेको राज़ आहे त तव्हां कंहिंसां बि नफ़रत न कयो, कंहिंसां बि नफ़रत न कयो, हर शइ सां तव्हां मुहबत कयो। ॿियो जेको उसूल आहे नंबर 2 त तव्हां परेशान न थियो, परेशानी खां परे थी वञो। नंबर 3 जेको आहे त तव्हां निगेटिव या ग़लति न सोचो, ग़लति सोचण खां पाण खे परे रखो। नंबर 4 आहे माफ़ु करणु सिखो। माफ़ी करणु एॾी ज़बरदस्त ताक़त रखे थो जंहिंसां तव्हां बजाए जो पंहिंजो नुक़सानु करण जे, पंहिंजो पाण खे परेशान रखण जे, पंहिंजो वक़्तु विञाइण जे, अॻे खे माफ़ु करणु जहिड़ो को पलांद ई कोन्हे, को मज़ो ई कोन्हे को। तव्हां पंहिंजे ज़िंदगी जा जेके बहितर कम आहिनि तव्हां उन्हनि में पाण खे मसरूफ़ रखो। नंबर 5 आहे त ख़ुशी जो जेको सभ खां आला ऐं बहितरीनु जेको राज़ आहे तव्हांजी फैमिली सां ऐं पंहिंजनि वेझनि सां बहितरीनु रिलेशन हुजनि। साथियो, अमेरिका जे अंदरि रिसर्च कई वई जेका 15 साल जी उमिरि खां वठी 90 साल जी उमिरि ताईं हिकिड़े तमामु वॾे ग्रुप ते, उन रिसर्च मां आख़िर जो इहो नतीजो निकितो त जेके इंसान पंहिंजे वेझनि रिश्तनि सां सुठा रिलेशन रखनि था, प्यार ऐं मुहबत वारो रिलेशन रखनि था, सेटिस्फैक्टरी रिलेशन रखनि था, त उन्हनि जी ज़िंदगी ॿियनि खां वधीक ख़ूबसूरत, सुठी ऐं सुहिणी आहे। ठीकु आहे दोस्तो, वॾी महिरबानी।